असांजे मुआशरे में रहूं था उन मुआशरे जो खदड़ा फ़क़ीर भी सो आहिनि, पर अफ़सोस त टीं जिन्स हुअण करे हिननि फ़क़ीरनि खे नज़रअंदाज़ करण सां गॾु तशद्दुद ऐं हिरासा कयो पियो वञे। कराची प्रेस क्लब ॾाढो खदड़नि फ़क़ीरनि पारां तशद्दुद ऐं हिरासा करण ते सोशल वेलफेयर हाय हाय जा नारा हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे खदड़नि फ़क़ीरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार हिन रीति कयो। असांजी एफआईआरूं बि दर्ज थियूं आहिनि, हिकिड़ो ग्रुप आहे जो ख़्वाजा सरान जे घरनि में गिरी ज़ोर ज़बरदस्ती थिए थो। भला इहो छो? हिन जे मथां पुलिस जी सुस्ती और सिंध गवर्नमेंट जेकी ख़ामोशी आहे उहा बि मतिलबु सोचण वारी ॻाल्हि आहे। मकान के खातिर आई हूँ यहाँ पे सिंध गवर्नमेंट के पास। सही प्रेस क्लब में अपने मकान किराएदारों ने हमारे मकान पे कब्जा किया हुआ है। वो मकान खाली नहीं करे, झोपड़ी पे हमारे मकान है, फ्लैट है। वो दहशतगर्दी कर रहे हैं हमारे साथ, जुल्म कर रहे हैं हमें। करे जाओ कुछ करना है कोर्ट से जाके कर लो, आप जहाँ जाते हो वहाँ चले जाओ, मैं मकान खाली नहीं करूँगा। तो मसलो दरअसल इहो आहे त सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां असां सां खुलो तज़ाद कयो वियो आहे। डिस्क्रिमिनेशन आहे असां सां तमामु घणो सोसाइटी जे अंदरि त आहे पर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां असां सां कयो वियो आहे। एहतिजाज कंदड़ खदड़नि फ़क़ीरनि सिंध सरकार ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे त खदड़नि फ़क़ीरनि ते तशद्दुद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदन मायूसी ख़तमु कई वञे। कैमरामैन कलीम खोखर सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध टीवी न्यूज़, कराची।